जय झूलेलाल दोस्तों। अॼु पाण तव्हांखे मुलाक़ात कराए रहिया आहियूं सिंधी समाज जी आन बान ऐं शान, सिंधी समाज खे जे गौरव ॾियारियो आहे। गुज़िरियल जेकी इलेक्शन थी हुई लोकसभा जी, ऐं हुन इलेक्शन में इंदौर शहर मां, मध्य प्रदेश जे इंदौर शहर मां ज़बरदस्त बहुमतीअ सां जीते करे ऐं जंहिं सिंधी समाज जो नालो रोशन कयो। अॼु उहे आदरणीय शंकर लालवाणी साहिब पंहिंजे भावनगर शहर में जॾहिं पधारिया आहिनि, हिते इलेक्शन जो प्रचार करण लाइ हिते पधारिया आहिनि, त अॼु उन्हनि सां पाण मुखातिब थींदासीं, उन्हनि सां हिकिड़ी नंढी मुलाक़ात करे रहिया आहियूं ऐं उन्हनि जा वीचार ॿुधंदासीं। शंकर लालवाणी साहिब, वेलकम इन भावनगर। सर, तव्हां पंहिंजा भावनगर जो पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधाईंदा। भावनगर त पहिरियों दफ़ो अचणु थियो, ॾाढो नालो ॿुधो, पर जेतिरो ॿुधो उन खां वधीक सुठो भावनगर लॻो। भावनगर में पंहिंजा जेके सिंधी भाउर भेनर आहिनि, उहे उन्हनि जी भावना एॾी शुद्ध आहे कि हिकु पंहिंजे जो वातावरण लॻो हिते, कि सभु कीअं सिंधियत जो हिते वातावरण आहे। ऐं इहो ई न, मां ॾिठो हिते जेके असांजी सिंधी रीति रवाज, टिकाणा, मंदिर सभु आहिनि। मूंखे लॻो सिंध खां पोइ अगरि सिंधियत ज़िंदा आहे त असांजे भावनगर में ज़िंदा आहे। ॾाढी सुठी गौरव वारी तव्हां ॻाल्हि कई। भावनगर शहरवासी जे इहो वीडियो ॾिसनि पिया त उन्हनि खे ॾाढो गौरव महसूसु थींदो। असांखे गौरव तव्हां ते आहे। लाल कृष्ण अडवाणी जी असांजा जेके आहिनि डेप्यूटी प्राइम मिनिस्टर बि थिया हुआ, ऐं उहे इन लोकसभा गांधीनगर खां ई, गुजरात मां ई उहे प्रतिनिधित्व कंदा हुआ लोकसभा जो। पर हींअर मध्य प्रदेश उनखे लोकसभा जी जेकी सीट आहे इंदौर जी, उन ते तव्हां प्रतिनिधित्व करे रहिया आहियो। तव्हां पंहिंजो जेको इंदौर शहर आहे उन जे बारे में थोरो ॿुधाईंदा असांखे। इंदौर मां अहिल्या जो शहर आहे। मां अहिल्या असांजी होलकर वंश जी राजा हुई, राणी हुई। होलकर वंश जा राजा हुआ, ऐं उन खां पोइ अहिल्या माता आई। धार्मिक प्रवृत्ति जी अहिल्या माता हुई। उन पंहिंजे राज में सिर्फ़ु इंदौर में न, इंदौर जे आसे पासे में न, पूरे मुल्क में जेतिरा बि धार्मिक स्थान, धर्मशालाऊं ऐं असांजी जेकी पवित्र नदियूं आहिनि, उन्हनि जा घाट, इहो कमु कयूं। हाणे तव्हां ॾिसंदव कि जेको कमु अहिल्या माता उमल कयो, उहो ई कमु उन हिसाब खां माननीय नरेंद्र मोदी जी हाणे देश में करनि था पिया। चाहे केदारनाथ हुजे, चाहे असांजो काशी विश्वनाथ हुजे, असांजो महालोक जो हुजे कॉरिडोर, असांजो राम मंदिर जो निर्माण, अञा अहिड़ा चङा ई धार्मिक स्थान जेके आहिनि उन्हनि जो कमु हले थो पियो। त कॾहिं कॾहिं मूंखे लॻंदो आहे कि जेके अहिल्या माता जा सिद्धांत हुया, उन्हनि सिद्धांतनि ते असांजा प्रधानमंत्री हलनि था पिया। इहो ई न, माता अहिल्या चवंदी हुई कि मूंखे, मां जेकी राज कयां थी पई, मूंखे हिकु हिकु मिंट जो हिसाबु मथे ॾियणो आहे ऐं हिकु हिकु पैसे जो हिसाबु ॾियणो आहे जी। ऐं उहे असां प्रधानमंत्री खे ॾिठो कि 24 कलाकनि में 18 कलाक 20 कलाक कमु करनि था पिया, हिकु हिकु मिंट देश लाइ करनि था पिया। ऐं ॾिठोसीं असां जेको हिकु बटन दॿाइनि था, डायरेक्ट जेके बेनिफिशियर आहिनि उनखे उमल ई अमाउंट पहुची थो वञे। बराबरि। हिकु प्रधानमंत्री हूंदो पहिरियों, जेको चवंदो कि भई असां रुपयो मोकिलियूं था, 15-20 पैसा हेठि अचनि था। जी। हे प्रधानमंत्री आहे नरेंद्र मोदी जी, जेको रुपयो मोकिलनि था, रुपयो ई हेठि अचे थो। त एॾी सुठी व्यवस्था थी आहे हिननि जे राज में, त मूंखे लॻे थो कि मां अहिल्या जे प्रतिनिधि थियनि था। ऐं ॿियो, इंदौर जी जेकी ख़ासियत आहे उहो क्लीनेस्ट सिटी ऑफ द इंडिया, स्वच्छतम शहर आहे पूरे मुल्क जो। हिकु दफ़ो न, 6 दफ़ा जॾहिं माननीय प्रधानमंत्री लाल कृष्ण अडवाणी जी लाल किले खां इहो आह्वान कयो, तॾहिं खां असांजा इंदौर वासी सभु मिली करे ऐं स्वच्छता में नंबर 1। त असांजे इंदौर में ॿी ॻाल्हियूं इहो बि आहे कि इंदौर जे पासे 2 ज्योतिर्लिंग आहिनि। बराबरि। हिकु महाकाल, ॿियो ओंकारेश्वर। असांजो सौभाग्य आहे कि 2 ज्योतिर्लिंग असांजे इंदौर में आहिनि। त इंदौर जी भूमि देवव्य भूमि आहे। इंदौर जा माण्हू देवतुल्य आहिनि ऐं इन करे इंदौर जी ॻाल्हि कुझु अलॻि आहे।
जी दादा जी, तव्हां जेको आहे पंहिंजो शहर त सभिनी खे ॾाढो हूअं बि प्रिय हूंदो आहे ऐं तव्हां उतां प्रतिनिधित्व करे रहिया आहियो। 20 लख शायदि वस्ती आहे, जेके 20 लख वोटर्स आहिनि लोकसभा सीट जा, उन में सॼे देश में सुठे में सुठी बहुमती खणण वारा जेके सांसद 2019 जी हिन चूंटणीअ में थिया, 2019 जी हिन चूंटणीअ में जंहिं वधीक में वधीक भई वोट खयां हुजनि, उन में पंहिंजे शंकर लालवाणी साहिब जो जेको आहे न पाण गणना थी आहे ऐं उन में सभिनी खां वधीक वोट हासिलु करण वारी मुख्य जेके 3 ॼणा उन्हनि में हिननि जी नामना थियल आहे। त हीअ ॾाढे गौरव जी ॻाल्हि आहे सिंधी समाज लाइ। तव्हां सिंधी समाज लाइ जेके युवा आहिनि, हींअर जेको युवाननि जो जेको क्रेज़ हले पियो, उन जे संदर्भ में युवाननि खे छा मार्गदर्शन ॾियणु चाहींदा? मां इहो चवंदुमि कि 2 ॻाल्हियूं आहिनि जेके युवा खे मां चवणु चाहींदुमि। हिकु त असां सामाजिक क्षेत्र में कमु कयूं, समाज में ऐं राजनीति क्षेत्र में बि कमु कयूं। ॿियो असांजा जेके पुराणो या असांजे चवंदा आहिनि कि सिंधी वापारी आहे, उन खां असां निकिरूं। वापार बुरी ॻाल्हि न आहे, पर असां सेना में वञूं, इंजीनियर ठहूं, डॉक्टर ठहूं, वकील ठहूं, जज ठहूं, कलेक्टर ठहूं, SP ठहूं, IPS IAS ठहूं। इन फील्ड में बि असांखे वञिणो खपे। त मूंखे लॻे थो असांजा जेके नवयुवक आहिनि उहे इंडस्ट्री बिजनेस जे अलावा हिन क्षेत्र में वेंदा। ऐं ॿियो असां पंहिंजी ॿोली खे वधाइण लाइ जेको बि करे सघंदा आहियूं उहो करिणो खपे। छो कि नथा जिते बि आहियूं उतां जी ॿोली त ॻाल्हायूं था। असां जिते बि रहूं था उन में खीर में खंडु थी करे रहूं था पिया, पर असांजी भाषा ऐं ॿोली जिंदा रहे उन लाइ सिंधीअ में ॻाल्हायूं। इहो मुंहिंजो निवेदन आहे असांजे नवयुवक समाज खे, युवाउनि खे। जी दादा, तव्हां पंहिंजी जेकी आहे, असां ॾिसंदा आहियूं कि पंहिंजो सिंधी जॾहिं कोई पद ते पहुचंदो आहे, किथे न किथे अॻियां वधंदो आहे, आर्थिक सामाजिक या कंहिं बि क्षेत्र में जेॾी महिल प्रगति कंदो आहे, तेॾी महिल सभ खां पहिरीं उहो ॾिसंदा आहियूं थी भई कोशिशि अहिड़ी हूंदी आहे असांजी ॾिसण जी, दृष्टिकोण अहिड़ो हूंदो आहे माण्हुनि जो कि हिन मां अपेक्षा हूंदी आहे कि भई उहो केतिरो सिंधी भाषा ॻाल्हाए थो, कीअं सिंधियत खे अञा जिंदा रखे थो। त तव्हां में इहो असांखे ॾाढो सुठो ॾिसणु मिलियो आहे। गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वठी असां तव्हांखे भावनगर शहर में ॾिसी रहिया आहियूं। सिंधी ॿोलीअ जे लाइ तव्हां हींअर बि अपील कई जेकी युवाननि खे, सिंधी भाषा कीअं जिंदा रहे, तव्हां उहो ॿुधायो। त उन जे संदर्भ में अञा बि कुझु असांखे ॿुधायो। 1967 में पंहिंजी भाषा खे जेके मिलियल हुई लोकसभा में, उन संदर्भ में बि कुझु मार्गदर्शन कंदा? न, इहा ॻाल्हि सही आहे कि असांजे अनुच्छेद में असांजी सिंधी भाषा खे मान्यता मिलियल आहे। ऐं IAS IPS जी पढ़ाई लाइ बि अधिकृत पेपर बि सिंधी में निकिरंदा आहिनि। अगरि असांजा ॿार पढ़नि कोचिंग में सिंधी में आहिनि त करे सघंदा आहिनि। ॿियो मां इहो चवंदुमि कि NCPL उन जे माध्यम खां बि सिंधी भाषा खे वधाइण लाइ कमु हले थो पियो। त अगरि हिते कोई कोचिंग क्लास हलाइणी हुजे त उन में सरकार तव्हांजी मदद कंदी। ऐं मां चवां थो चेटीचंड हुजे, ॿिया त्योहार हुजनि, त उत में जेको सिंधी असांजो कल्चर आहे, भॻत हुजे, छेॼ हुजे, इहो बि हुजिणो खपे। ऐं ॿियो तीज त्योहार बि असां मल्हायूं मिली करे। मूंखे ॾाढो सुठो लॻो जॾहिं मां हिते झूलेलाल मंदर में वियुमि, तॾहिं मां ॾिठो कि चंड जा प्रोग्राम पहिरियों असांजी ॾाॾी वठी वेंदी टिकाणे मंदरु चंड ॾींहुं, ऐं पोइ अची करे असां सभिनि खे पेर बि पवंदासीं। उहा परंपरा मूंखे मुल्क में ॿियनि शहरनि में घटि ॾिसणु मिली, पर हिते मां अची करे ॾिठो कि हिते उहा सिंधियत जी परंपरा अञा क़ाइमु आहे। त इन करे मां चवां थो कि हिते सिंधियत क़ाइमु आहे। इन सिंधियत खे क़ाइमु रखो ऐं अॻियां वधाईंदा आहिनि। दादा, हींअर पाण शंकर लालवाणी साहिब खे पाण ॿुधोसीं ऐं ॾाढो जेको पंहिंजो सिंधी समाज जे लाइ गौरव आहे, सिंधी समाज जी आन बान ऐं शान आहे, जंहिंखे ॾिसी करे, जंहिंसां गॾु वेही करे पंहिंजी छाती जेकी आहे न 56 इंचनि वारी जेकी नरेंद्र मोदी साहिब पाण खे ॿुधाईंदा आहिनि, त उहो अॼु महसूसु थिए। अहिड़ो अॼु असां उन्हनि सां गॾु ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो ऐं भावनगर शहर में ई आया आहिनि। हिननि जो वरी हिकु दफ़ो हार्दिक स्वागत आहे। थैंक यू वेरी मच शंकर लालवाणी साहिब। कुझु मैसेज? बसि इहा आहे भावनगर वाला भाउर भेनरुनि खे कि असां सभु मिली करे समाज जी, हिन प्रदेश जी ऐं हिन देश जी सेवा कयूं। अचण वारो जेको टाइम आहे, जीअं आज़ादी जो अमृत काल थो हले पियो, जॾहिं 25 साल पोइ जॾहिं आज़ादी जा 100 साल थींदा, तॾहिं हे जेको देश आहे इहो विश्व जो नेतृत्व कंदो, ईअं माननीय नरेंद्र मोदी जी चवनि था पिया। ऐं उन नेतृत्व करण में असां सभु मिली करे गॾु कमु कयूं। इहो तव्हां सभिनि खे निवेदन आहे। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल।